ओके दियो साईं ओके दियो साईं हलियो मोहम्मद मकसूद शाह ले लाइव कर आए को लाइव वारो हां ये दे साईं अटूजा साहब एडो हली भाई लाइव सेट कर दीजिए मुझे। ये हले वाली दोस्तों अस्सलाम वालेकुम। अज सखर में आल सिंध एम्प्लॉइज अलायंस जो इजलास साईं अब्दुल रहीम भारे साहब जी निगरानी में थी गुज़रियो, जंहिंमें तंज़ीमन आल सिंध एरीगेशन ट्रेड यूनियन ऐं आल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट, शाह लतीफ़ लोकल गवर्नमेंट ऐं आपका आल सिंध आपका जे सदर साईं बख्श अली चाचड़ साहब ऐं पैरामेडिकल सिंध जे चेयरमैन साईं अब्दुर्रहमान शर साहब ऐं गस्टा सिंध जे सदर साईं मक़सूद अहमद मैसर साहब इन तंज़ीमुनि जे अॻुवाणनि जेको आहे शिरकत कई, जंहिंमें सभिनी दोस्तनि जे सलाह मसल सां मशवरनि सां इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त 22 तारीख़ ते कराचीअ में सभु सिंध जा जेके मुलाज़िम आहिनि सभु गॾिजी करे असां प्रेस क्लब खां CM हाउस ताईं जेको आहे सो एहतिजाज कंदासीं, वज़ीर आला हाउस जो घेराव कंदासीं ऐं असांजो जेको एहतिजाज आहे उहो एहतिजाज जो मसइलनि जे हल ताईं जारी ऐं सारी मुलाज़िम इत्तेहाद जिंदाबाद असांजी कमेटी जेके असां तंज़ीमुनि जा दोस्त हिते शरीक थिया आहियूं, मुलाज़िमनि जे वसीतर मुफ़ादनि जे ख़ातिर असां हीउ बि फ़ैसिलो कयो आहे त हीउ जेको एम्प्लॉइज़ अलायंस जे प्लेटफॉर्म तां असांजा उहे दोस्त तहरीक हलाइनि था, उहे असांजे लाइ क़ाबिल एहतराम आहिनि, उहे असांजा दोस्त आहिनि, उहे असांजा भाउर आहिनि। असां जेको आहे सो सोशल मीडिया जी मार्फत उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश था कयूं त असां वटि का बि अना कान्हे का, तव्हां असांजा भाउर आहियो, सभिनी जो जेको मक़सदु आहे तव्हां असांजो मक़सदु साॻियो आहे। जेकॾहिं उहे दोस्त हिन 22 तारीख़ वारे एहतिजाज में शरीक थी हिन एहतिजाज जी अॻुवाणी कनि त असां उन्हनि जा सिपाही थी उन्हनि सां गॾिजी उन्हनि जा वर्कर थी हलण जे लाइ तयारु आहियूं। असां हिकिड़ी कमेटी बि जोड़ी आहे, जेका असांजी कमेटी एम्प्लॉइज़ अलायंस जे चेयरमैन साईं हाजी मोहम्मद अशरफ ख़ासकेरी साहब ऐं एम्प्लॉइज़ अलायंस जे सेक्रेटरी साहब सां ऐं उन्हनि जे ॿियनि मेंबर तंज़ीमुनि सां जेको आहे सो ॻाल्हाईंदी। जेकॾहिं ज़रूरत पई ऐं हुननि दोस्तनि बि असां वांगुरु फ़िराक दिली जो मुज़ाहिरो करे मुलाज़िमनि जे वसीतर मुफ़ादनि जे लाइ असां सां गॾु वेठा त हीअ जेका 22 तारीख़ आहे उनखे बि असां गॾियल नमूने सां का तारीख़ हेठि मथे करण जो अख़्तियार बि पंहिंजी कमेटीअ खे ॾिनो आहे। बाक़ी असां पंहिंजे तरफ़ां 22 तारीख़ ते वज़ीर आला हाउस जे घेराव जो असां ऐलान कयो आहे ऐं जेके हिते असां कुल मुलाज़िम तंज़ीमूं आहियूं, असां PTLF जा दोस्त आहियूं, एरीगेशन जा दोस्त आहियूं, आपका जा दोस्त आहियूं ऐं एरीगेशन आबदार ऐं केनाल जे तंज़ीमनि जा जेके असांजा अॻुवाण दोस्त आहिनि, लोकल गवर्नमेंट आल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट ऐं शाह लतीफ़ लोकल गवर्नमेंट जा दोस्त ऐं पैरामेडिकल जा जेके दोस्त आहियूं, असां सभिनी पाण में इहो वाइदो ऐं वचन कयो आहे त असां 22 तारीख़ ते हज़ारे जेको आहे सो मुलाज़िम वठी करे सिंध जे मुलाज़िमनि खे हक़ ॾियारण जे लाइ सरकार सां दमादम मस्त कलंदर कंदासीं। 22 जुलाई ते असां जेको आहे सो कराचीअ में गॾु थी करे सरकार सां दमादम मस्त कलंदर कंदासीं। वरी बि मां हुन दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त जीअं असां हुनखे ऑफर ॾिनी आहे त सिंध जे मुलाज़िमनि जे वसीतर मुफ़ादनि जे लाइ जेकॾहिं हो दोस्त असां सां असांजी कमेटीअ सां असां कमेटीअ में जेके सभु दोस्त आहियूं उहा असां कमेटी ठाही आहे, जेकॾहिं हो दोस्त ॻाल्हाईंदा त असांखे का बि अना न हूंदी। महिरबानी तव्हां दोस्तनि जी। मुलाज़िम इत्तेहाद जिंदाबाद, इत्तेहाद जिंदाबाद। जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी, रात अंधारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी। साडा हक इत्ते रख, वज़ीर आला सिंध साडा हक इत्ते रख, सेक्रेटरी सिंध साडा हक इत्ते रख, सिंध असेंबली साडा हक इत्ते रख, सिंध असेंबली साडा हक इत्ते रख। मरी साहब काढियो।